पीटीआई बानी के अखियुनि जे मुआइने लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी तस्दीक़। अता तारड़ चयो आहे त अडियाला जेल अंदरि पीटीआई बानी जे अखियुनि जो तिबी माहिरनि मुआइनो कयो। माहिरनि सिफ़ारिश कई त खेसि अस्पताल वठी वञणु ज़रूरी आहे। पीटीआई बानी खे छंछर जी राति पिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। अखियुनि जे मुआइने बाद संदसि राज़ बाद वापसि अडियाला जेल मुंतकिल कयो वियो। पीटीआई बानी बिल्कुलु ठीकु ऐं सेहतमंद आहे। बलोच को एक लाहासिल जंग में जिन लोगों ने डाला है वो सुन लें, कभी भी बलोच और पाकिस्तान लाजिम व मलजूम है। आप बंदूक के जोर पे पाकिस्तान को नहीं तोड़ सकते हैं। और सदर पाकिस्तान जो एक बलोच है, उसने जिस दलेरी के साथ मुकाबला किया, मुझे खुद वाकया सुनाया कि मेरे पास मेरे लोग आए और उन्होंने कहा कि सदर साहब जंग हो रही है, आप एक बंकर में चले जाएं जो ऐवान सदर में मौजूद है। उस बलोच सरदार ने कहा, उस बलोच गैरतमंद आदमी ने कहा, मेरा पाकिस्तानी सिपाही बॉर्डर पे जान दे रहे और मैं बंकर में जाऊंगा, नहीं जाऊंगा बंकर में, मैं बंदूक लेके ऐवान सदर में बैठूंगा और मुकाबला करूंगा। इसको हमको तोड़ने की बात कर रहे हैं। बैड गवर्नेंस है, आपको नौकरी नहीं मिल रही है, आपकी तरक्की में लोग रुकावट है, उसका कसूरवार कोई और नहीं, हम खुद है। रियासत गुनाहगार नहीं है। अगर उसमें करप्शन हायल है, उसमें कमीशन भत्ताखोरी हायल है, तो कोई और जिम्मेदार नहीं, हम खुद यहाँ के बसने वाले लोग उसके जिम्मेदार हैं। बलोच नौजवाननि खे लाहासिल जंग में धिकींदड़ कन खोले ॿुधी छॾनि। बंदूक जे ज़ोर ते कॾहिं बि पाकिस्तान खे टोड़े नथो सघिजे। बैड गवर्नेंस ऐं करप्शन आहे, नौकरियूं नथियूं मिलनि, तरक़ी में रुकावटूं आहिनि जो इन ॾोहारी को ॿियो न पर असां पाण आहियूं। रियासत गुनहगार नाहे, हिते रहंदड़ माण्हू आहिनि। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो जलसे खे ख़िताब। सरफराज़ बुगटी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी बलोच ऐं दिलेर इंसान आहे। भारत सां जंग दौरान कुझु माण्हुनि सदर ज़रदारी खे चयो त बंकर में वञो। गैरतमंद बलोच सदर जवाब में चयो हो त मुंहिंजा पाकिस्तानी सिपाही बॉर्डर ते जान ॾेई रहिया आहिनि, बंकर में न वेंदुसि, बंदूक खणी ऐवान सदर में वेहंदुसि ऐं मुक़ाबिलो कंदुसि। सोन जे अघ में वाध जो सिलसिलो जारी। फ़ी तोले जी क़ीमत 5,70,000 रुपयनि खां वधी वई। अॼु सोन जे फ़ी तोले जी क़ीमत में 21,200 रुपयनि जी वाध रिकॉर्ड। सोन जे फ़ी तोले जी क़ीमत 5,72,862 रुपया थी वई। 10 ग्राम सोन जी क़ीमत 4,91,136 रुपया थी वई। आलमी मार्केट में बे सोन ऐं चांदी जी क़ीमत में वाध रिकॉर्ड। नवनि सूबनि ऐं अरिड़हीं तरमीम तहत सूबनि खे मिलियल इख़्तियार वापसि वठण जी रिंगट बाद नवनि केनालनि ते बहस शुरू थी वियो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नवनि केनालनि जे मामले ते अॼु अहम इजलास सॾाए वरितो। CCI जे फ़ैसिले जी रोशनी में नवनि केनालनि जे मामले ते सलाह मशवरा कया वेंदा। इजलास खे आबी वसीलनि वारी वज़ारत जूं इख़्तियारियूं ब्रीफिंग ॾींदियूं। गुज़िरियल साल बबड़लो में धरणे ऐं पीपल्स पार्टी जे ख़दशनि बाद नवनि केनालनि जी अॾावत रोकी वई हुई। वफ़ाक़ी हुकूमत इत्तिफ़ाक़ राय खां सवाइ को बि नओं केनाल न ठाहिण जो फ़ैसिलो कयो हो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज हर ख़तरे ख़िलाफ़ मुकमल तौर तैयार आहे। ISPR मूजिबि फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां बहावलपुर गैरिज़न जो दौरो खेसि ऑपरेशनल, तरबियती ऐं इंतिज़ामी मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल खैबर टामीवाला में जंगी मश्क़ुनि जो मुशाहिदो कयो। जदीद ड्रोन्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर ऐं सर्विलेंस टेक्नोलॉजी जो अमली मुज़ाहिरो बि कयो। रोही स्किल्स लर्निंग हब ऐं APS अब्बासिया कैंपस जो बि इफ़्तिताह कयो वियो। फील्ड मार्शल AMA रीजनल वर्कशॉप जो दौरो कयो। खेसि जदीद प्लेटफॉर्म्स जे सार संभाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल शहीदनि जी यादगार ते बि हाज़िरी भरे भेटा पेश कई। अमेरिका ऐं ईरान विच में लफ़्ज़ी जंग जारी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे धमकी ॾींदे चयो आहे त अमेरिका ख़िते में हिकु वॾो सामूंडी जहाज़ आर्माडा रवानो करे छॾियो आहे। जेकॾहिं ईरान एटमी मुआहिदे ते ॻाल्हियूं न कयूं त सख़्तु हमिलो करे सघिजे थो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ख़बरदार कयो आहे त कंहिं बि अमेरिकी हमले जी सूरत में ईरानी हथियारबंद फ़ौज ताक़तवर जवाबु ॾियण लाइ तयारु आहे। साईं अॼु शाहिद ख़ान साईं जूं मूंखे वीडियो आयूं जेके नैब जो जेको इल्ज़ाम लॻो आहे ऐं जेको तहक़ीक़ पई थिए 5.5 अरब रुपयनि जी
कॾहिं करप्शन जो इल्ज़ाम मुंहिंजे बाबा ते कोन आयो। उहो सीट छॾी वियो, नालो ठाहे वियो, वोट वठी करे चाचा अब्दुर्रहमान ऐं अली सईम साहब ऐं शाहिद ख़ान सईम साहब इहे सीटूं ठाहियूं, हाणे उनजो नालो बर्बाद करे छॾियो। तव्हां उनजी पंहिंजी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा कयो, उनजे पुटनि जी प्रॉपर्टियुनि ते जेके शहजादपुर हाउस जो नाला कूड़ा ठाहे करे, करोड़नि अरबनि जी करप्शन। को शाहिद ख़ान सईम साहब कोन्हे, नालो उनजो आहे, मिनिस्टर उहो, पर उन में पूरो माफ़िया आहे। उनजो सरबराह चाचा अब्दुर्रहमान सईम साहब आहे। उन में माण्हू कराची में वेठा आहिनि, शहजादपुर में वेठा आहिनि, जिन्हनि जा मूंखे नाला ख़बर आहिनि। PPMPA ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शाहिद तहीम ते भाउ फ़हद तहीम जा संगीन इल्ज़ाम। फ़हद तहीम चयो आहे त भाउ शाहिद तहीम ऐं चाचे अब्दुल रहमान तहीम मुंहिंजे वालिद अब्दुल सलाम तहीम जे नाले ते वोट वठी संदसि नालो बदनाम करे छॾियो आहे। मिल्कियतुनि ते कब्ज़ा ऐं अरबे रुपयनि जी करप्शन कई वई आहे। करप्शन में शाहिद तहीम सां माफ़िया गॾु आहे। माफ़िया जो सरबराह चाचा अब्दुल रहमान तहीम आहे। वालिद अब्दुल सलाम तहीम जो नालो बचाइण लाइ जल्द अमेरिका खां वापसि अची जिदोजहद कंदुसि। SHO कुर्बान कमरानी नादिर जमाली खे B सेक्शन थाणे ते वठी अची लॉकअप कयो ऐं पंहिंजे मोबाइल फ़ोन ते कॉल्स में मसरूफ़ रहियो। जुड़तो मुक़ाबले में मारियल नौजवान नादिर जमाली केस में पुलिस अहलकार इमदाद जमाली अदालत वारो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। डिस्ट्रिक्ट सेशन जज जी अदालत में केस जी ॿुधणी थी। SSP दादू अमीर सऊद मक्सी, DSP सिटी सुल्तान सांडियो, इंस्पेक्टर कुर्बान कमरानी समेत 16 पुलिस अमलदार अदालत आरो पेश थिया। फरियादी ख़ादिम जमाली, बाबर जमाली वकीलनि समेत अदालत आरो पेश थिया। अदालत FIA जी टीम जे पेश न थियण सबबि ॿुधणी 3 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP दादू चयो त पुलिस अहलकार इमदाद जमाली बिरादरी जी बुनियाद ते कूड़ो इल्ज़ाम हणी रहियो आहे। अहलकार इमदाद जमाली मंशियात फ़रोश आहे। संदसि ख़िलाफ़ इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि। हटायल पुलिस अमलदारनि खे थ्रेट्स आहिनि, इन करे सिक्योरिटी फ़राहम कई आहे। पुलिस ते धमकाइण जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। फरियादी ख़ादिम जमाली चयो आहे त असांजे शाहिदनि खे मुसलसल धमकियूं मिली रहियूं आहिनि। अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। सांगड़ में डॉक्टर जे क़त्ल ख़िलाफ़ शटबंद हड़ताल। फेडरेशन ऑफ कॉमर्स जे सर ते शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। ट्रैफ़िक बे मामूल खां घटि। 3 ॾींहं अॻु रहमत शाह चौक ते हथियारबंदनि क्लिनिक ते हमिलो करे डॉक्टर सलीम आराई खे क़त्ल कयो हो। सियासी समाजी अॻवाननि वाक़े खे टारगेट किलिंग करार ॾींदे मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मीरपुर ख़ास में कारह इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। ॻोठ मिर्ज़ा वाटर में जवाबदार किश्वर कोल्ही कुहाड़नि जा वार करे ज़ाल बाजोड़ी खे क़त्ल कयो। जवाबदार गिरफ़्तार। करमपुर भरिसां में कारह इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। ॻोठ हादी बख़्श निंदवाणी में जवाबदार बरकत निंदवाणी पिस्टल जा फायर करे ज़ाल रुबीना खे क़त्ल करण बाद फ़रार थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान जो ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ टॉस खटी पहिरियां बैटिंग करण जो फ़ैसिलो। पाकिस्तान जे प्लेइंग 11 में साइम अयूब, साहिबज़ादा फ़रहान, सलमान अली आग़ा, बाबर आज़म, फ़खर ज़मान, उस्मान ख़ान, शादाब ख़ान, मोहम्मद नवाज़, शाहीन आफ़रीदी, सलमान मिर्ज़ा ऐं इब्रार अहमद शामिल। ऑस्ट्रेलवी टीम में ट्रेविस हेड, मैथ्यू शॉट, कैमरो ग्रेन, मैथ्यू रिंशा, कॉपर कॉन्डली, मिचेल ओवन ऐं जोश फिलिप्स, जैकब एडवर्ड, एडम ज़म्पा शामिल। मैच लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में खेॾी पई वञे। ॿिन्ही टीमुनि जे कप्ताननि सीरीज़ खे वर्ल्ड कप जी तयारियुनि लाइ अहम क़रार ॾेई छॾियो। कामयाबी लाइ पुरउमीद।